बिलासपुर यूनिवर्सिटी इंतज़ामिया पारां उतां जे शागिर्दनि जे मथां जेके कूड़ा केस दाख़िल करे वरी उनखे सेंट्रल जेल मोकिलियो उते जेको उन्हनि ते तशदुद करे उतां काफ़ी जेके छोकिरा आहिनि जेके जंहिंजे मथां कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे जेको आहे गुम कयो वियो आहे। उन गुम थियण ख़िलाफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां प्रेस क्लब हलाणी ॾाढो जेको आहे सख़्तु एहतजाज कयो आहे। उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असां यूनिवर्सिटी शागिर्द आहियूं, लतीफ़ यूनिवर्सिटी शागिर्द आहियूं। असांजे शागिर्दनि खे माना 75 ॾींहं थिया आहिनि, उन्हनि खे माना कूड़ा केस दाख़िल करे अगवा कयो आहे। असांजो मुतालबो आहे त असांजे शागिर्दनि खे जल्द में जल्द रिहा कयो वञे ऐं उन्हनि जे मुतालबो ॿुधो वञे। असांजी अपील आहे सिंध गवर्नमेंट खां त असांजे शागिर्दनि खे जल्द में जल्द इंसाफ़ कयो वञे। हुननि सां ॾाढी ज़ुल्म थियो आहे। असांजा जेको शागिर्द दोस्त आहिनि उन्हनि खे 75 ॾींहं गुज़रण बावजूदि उन्हनि खे आज़ादु न कयो आहे ऐं उन्हनि ते कूड़ा केस मड़िया विया आहिनि जेके हिन महिल कराची ऐं हैदराबाद जेल में आहिनि। ऐं असांजो IG सिंध वज़ीर आला सिंध खां इहो ई मुतालबो आहे त असांजे उन्हनि शागिर्दनि खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। असां लतीफ़ यूनिवर्सिटी जा शागिर्द आहियूं। जीअं त असांजे दोस्तनि खे लॻभॻि 75 ॾींहं थी विया आहिनि, उन्हनि खे जेल में ऐं सेंट्रल जेल में क़ैद कयो वियो आहे। न उन्हनि जी ज़मानत मंज़ूरु नथी कई वञे, जीअं त उन्हनि खे हैदराबाद ऐं कराची शिफ्ट कयो वञे। महिरबानी करे उन्हनि खे आज़ादु कयो वञे। लतीफ़ यूनिवर्सिटी जा शागिर्द अगवा कया विया आहिनि, उन्हनि खे आज़ादु कयो वञे। उन्हनि खे सेंट्रल जेल खणी विया आहिनि, उन्हनि जा कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे सज़ा ॾिनी वई आहे। उन्हनि खे आज़ादु करण जो असांजो इहो मुतालबो आहे।